प्रेस क्लब से सिंध मरी इतिहाद जिला खैरपुर के उहदेदारनि, राब्ता सेक्रेटरी सूबा सिंध रहम हुसैन मरी, जिला सेक्रेटरी बख्त अली मरी, नायब सदर जिला खैरपुर रज़ाक खान मरी ऐं ॿियनि मेंबरनि एहसान अली मरी, रियाज़त अली मरी, बंगुल खान मरी, सलीम रज़ा मरी, रज़ा हुसैन मरी ऐं ॿियनि एहतजाजी कंदे साफ़ हिन अॻियां ॻाल्हाईंदे चयो त जिला सांगड़ जे ॻोठ शाह बेग मरी जे रहवासी पोरियत ज़ाहिद हुसैन मरी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, जंहिंजे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं असां SSP सांगड़ IG सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त मक़तूल जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, त ॿी सूरत में सिंध मरी इतिहाद जे तरफ़ां सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। नादर अली हुजण, सहकार न्यूज़, बंदोबस्ती।